अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ तअज़्ज़न रब्बुकुम लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अज जो ही गोठ मोहम्मद उस्मान सोलंगी जे अंदर मियां नेमतुल्लाह अल्लाह ताला उनखे बचड़े जे नेमत सां नवाज़ियो जंहिंजो नालो रखी मोहम्मद ज़ुबैर। उन पंहिंजे बचड़े जे खुशीअ में अकीके जी महफिल के अकीके जी सुन्नत तरीके के अपनाइंदे हुन उन में कुरान करीम जी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क मोहब्बत जी महफिल सजाई आहे। अल्लाह ताला तवां सां सभिनी के पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत ऐं सुन्नत ते अमल करण जी तौफीक अता फरमाए। इन इलाइके में अज बियो प्रोग्राम है अकीके जो, इन करे दिल चाहे थी त कुछ घड़ियों शरई मुआमिलात अकीके जे मुतालिक तवां के बुधाए जन।
दोस्तों अल्लाह ताला पंहिंजे बाने ते ॾाढो मेहरबान आहे। एतिरो मेहरबान आहे जो बानो कॾहिं सोचे बि कोन थो सघे। दुनिया जो प्यारे में प्यारो रिश्तो जी जल अमड़ जो हूंदो आहे, पर उन खां बि जेकॾहिं लागी तो सॾ करे घुरबो त उहा बि कावड़जी पवंदी आहे। अगरि को सॾण ते न कावड़बो आहे त मुंहिंजो रब्बुल आलमीन जेतिरो घणो सॾो ओतिरो घणो राज़ी थिए। अमड़ खे ॿ टे दफ़ा सॾ राति जो चवंदी अबा हाणे निंड छो थो चिटाई, हाणे त तोखे खीरड़ो प्यारियो अथनि, पर जे वरी उहा उहा करे त अबा ईअं न कर, मां बि तुंहिंजी माउ हा निंड कयां। पर जे ॿ टे दफ़ा त नेठ थोड़ी चपेटड़ी बि ॾींदसि, भला चुप छो नथो करी, निंड कर, हर हर निंड न पिटा। लेकिन मुंहिंजो बेनियाज़ रब जॾहिं बानो न सॾींदो आहे त पंहिंजे रहमत खे उन जे तरफ़ मुतवजह करे अल्लाह जी रहमत पुकारींदी आहे। ओ निंड में सुम्हण वारा ज़रा अखियूं त खोल, ॾिस त करीम रब जी रहमत तुंहिंजो इंतज़ार करे रही आहे। हालांकि इंतज़ार जो उसूल आहे त इंतज़ार उहो कंदो आहे जेको घटि हूंदो आहे शान में, मान में, मक़ाम में। मुझे करीम रब जी रहमत तो बाने जो इंतजार करे त केडी मल तो अखड़ियों खोली मुझे रब जा मलाइका खुदा जो नेमतों खयूं तैयार बीठा हन। अखियों खोले उथे पानी तुझे आडो अची वयो। सोच मुसलमान, बेरंग पानी आ जो को बि जायको कोने, उनमें अल्लाह केडियूं नेमतूं रखियूं हन। हिकड़ो पानी तोखे न हुजे, शरबतन जो बोतलूं हुजन, सब कुछ हुजे, पर पानी न हुजे त तुंहिंजो जीअण थींदो? सोच, जीअण थींदो? जीअण ही कोन थींदो। छो त तूं मुंह शरबत सां त कोन धोंदे न, बोतलुन सां त मुंह कोन धोंदे न। ऐं इहो पानी, इहे जर कंहिंजूं नेमतूं हन। चो मुंहिंजे करीम रब जो। अल्लाह अल्लाह मुझे बेनियाज रब फरमाइंदो आहे उन फरिश्तन खे, जॾहिं अल्लाह जो बानड़ो लापरवाह थी सॼो ॾींहुं पंहिंजे रब जूं बेफरमानियूं करे, न नमाज पढ़े, न क़ुरान पढ़े, न कंहिंजा हक़ अदा करे, न अब्बे जो अदब कई, न अम्मा जो, बदमाशूं करे 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 टीवियूं ॾिसी, फिल्मूं ॾिसी, जो ऊंधो थी किरी पियो। मलाइका दफ्तर खणी पहुता, मौला ॾिस त तुंहिंजो केॾो न ही बेफरमान बानो आहे, सॼो ॾींहुं गंदन कमन में गुज़ारियो अथई, हुकुम कर त को अज़ाब वञी मथां उछलायूंसि। मुंहिंजो रब चवंदो आहे, न ईअं न कयो, इहो दफ्तर हेॾे रखोसि, इहो दफ्तर हेॾे रखोसि। मौला छा कयूं? अल्लाह चए थो मुंहिंजूं नेमतूं खणी वञी बीही रहो, जीअं निंड मां उथे त मां अल्लाह जूं नेमतूं ॾियोसि त वरी ज़िंदगीअ जो नओं आगाज़ करे। मुस्लमान तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम आहे, सची ॻाल्हि ॿुधा त छा को पीउ ईअं पुट सां करे सघे थो जो पुट सॾ जो जवाब न ॾे, पुट सॾ ते बि न अचे, पीउ सॾे सॾे थकिजी पवे, पीउ ॾे निहारे बि कोन, उबतियूं ॻाल्हियूं पियो करे, ऐं वरी बि पीउ पंहिंजो चॉइस त अचे वारो करे। हिकिड़ो ॾींहुं कंदो, ॿ ॾींहं, टे ॾींहं, नेठि चवंदो त यार हिन छोरे खे सम्झायो केॾो बेफ़रमान थी वियो आहे। अञा न मुड़ियो त अख़बार में लेखो ॾियारींदो त मुंहिंजो हिन सां वास्तो ई कोन्हे, बाबा हिन मां जान छॾायो। सोच मुसलमान, मुंहिंजो रब केॾो मेहरबान आहे। कंहिंजी 30 साल उमिरि गुज़री आहे, कंहिंजी 40 साल अल्लाह जूं बेफ़रमानियूं कंदे, कंहिंजी 80 साल, न मस्जिद जे वेझो न नमाज जे वेझो, पर पोइ बि मुंहिंजो रब चवे थो जेकॾहिं मरण खां अॻु में न मूं रब तोखे तौबा करण जी तौफ़ीक़ ॾिनी त पक सम्झ मां तो ते राज़ी आहियां, तॾहिं तोखे तौफ़ीक़ ॾिनी अथऊं। मुंहिंजा मिठड़ा अदा, अल्लाह जे नेमतुनि जो शुक्रानो अदा कर। हिकु हिकु जेको पसाह आहे न, जेको साह तो खणी न, इहो हिकु हिकु साह मुंहिंजे रब जी नेमत अथई। दुनिया जो अमीर तरीन इंसान जंहिं वटि सभु कुझु हुयो, ख़ुदा जी कुदरत थी, हुन जो अखियुनि जूं जेके पिंबड़ियूं आहिनि, मथियूं मथे बीही वयूं, हेठियूं हेठि बीही वयूं।
बंद न पयूं थियन। तवज्जो कजो मुसलमान भाइरो, खास करे नौजवानो। मथियूं पिंपड़ियूं दोस्तो मथे बीही वयूं, हेठियूं हेठ बीही वयूं, बंद न पयूं थियन। हाणे सुम्हे कीअं? नेठ डॉक्टर आया, हिन जे अखियुनि जे मथां से टेप सोल्यूशन लगाइन, हमरा जो अखियूं बंद थियन। वरी जॾहिं निंड मां उथे चइबा वारो कयो डॉक्टर खे वठी जो मुंहिंजी टेप सोल्यूशन कढे। वरी डॉक्टर कढे त वरी पिंपड़ियूं जेका मथी मथे हेठी हेठ। पुछण वारे जे पुछो ॾे ख़बर छा छा थई? चई जहाज बि मूं वटि, लांचूं बि मूं वटि, बनियूं बि मूं वटि, बंगला बि मूं वटि, नौकर बि मूं वटि, करोड़ बि मूं वटि, अरब बि मूं वटि। चई पोइ बि रोई छो थो? चई ने हिकिड़ी नेमत ला थो रो। चई जेकॾहिं न अल्लाह तोसां सौदो करे या को दुनिया जो डॉक्टर चवे त दवा मूं वटि आहे, तुंहिंजूं अखियूं जेॾी महिल तूं चाहींदे उन महिल बंदि थींदियूं। जीअं तव्हां बंदि कयूं त बंदि थी वयूं, खोलियूं त खुली वयूं। जेकॾहिं को डॉक्टर तोखे अहिड़ी दवा ॾे त उनखे छा ॾींदे? चई सॼी दौलत खणी वञे, मूंखे रुॻी अखियुनि जो ई सिस्टम सिधो करे ॾे। सोच मुसलमान, इहा मुंहिंजे रब जी नंढड़े में नंढड़ी नेमत जेका तोखे सम्झ में नथी अचे। अल्लाह केॾो न तुंहिंजे दिमाग़ अखियुनि में केॾो न पंहिंजो निज़ाम रखियो आहे। वेंदो हुई अचानक को मिटीअ जो ज़रड़ो पइजंदो आहे, अखि पाण ई बंदि थी वेंदी आहे। जे न बंदि थिए त सॼी पूरजी वञे न। इहो ऑटोमेटिक सिस्टम, तूं रुॻी बिस्तरे ते सुम्ही पाण ई अखियूं बंदि थी वञनि, तोखे सुकून जी निंड अची वञे। अल्लाह जी नेमतुनि जो शुक्रानो कर। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा बाना केड़न केड़न नेमतुन जो नाशुक्रानी कंदे फबे अय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़िबान। रब चए थो ए बेफरमान बाना जेडे मोह कणंदे त मां अल्लाह जूं नेमतूं हन केड़न जो इनकार करे केड़न जो इनकार कंदे। इहे सब नेमतूं खुदा जूं भलियूं, पर मुझो रब चवे थो त तुझे जडे सभनी नेमतुन जो इनकार थो करी पो बि मां तोसां प्यार थो कयां। ख़बर थी छो? मुझा मौला मूंखे त ख़बर काने। अल्लाह चए थो सिर्फ़ इन करे जो तो मुझे महबूब मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो आहे। गुनाहन में गुजारियो थई, गंद सब कुछ कयो थई, पर पो बि मां अल्लाह तोसां इन करे तो प्यार कयां जो मुझे महबूब जो उम्मती है, दर तुझे ला बंद कोन थो कयां। 80 साल गुजरिया थई या 100 साल, 30 सालन जो जवान है या 20 सालन जो। अल्लाह चवे तो मर्द आही या औरत। रब चवे तो अज भी रुगी तू तौबा कर, ॾिस त मां खुदा कीअं थो तो ते मेहरबान थियां। खुदा तो के पैगाम दई रहियो आहे। अल्लाह जा बाना सोच, बेफरमानियूं था कयूं पो बि एडो मेहरबान आहे, पर जे उन जी फरमान बरदारी कयूं त केडो न मेहरबान थींदो। त मुंहिंजा दोस्तो अजीजो, अल्लाह जे नेमतुनि जो शुक्रानो अदा कयो, ना शुक्री न कयो। असां अजीब इंसान हूं, दौलत कमाइण लाइ पंहिंजी सेहत विञाए छॾींदा हूं। इहो सच आहे। रात ॾींहं में छो थो कमाई करे वठा, जेॾी महिल बीमार थियो उहा साॻी दौलत वरी पंहिंजे सेहत ते डॉक्टरनि खे पे थो ॾे। दौलत कमाइण लाइ सेहत विञाईंदा हूं ऐं वरी उन ई सेहत ते साॻी दौलत ख़र्च कंदा हूं। इहो सच आहे या न? ओ मुंहिंजा दोस्त अजीज, ईंदड़ वक्त जे लाइ हिन वक्त के विञाईंदा हूं त यार ईंदड़ वक्त चङो थे, ईंदड़ वक्त सुभाणे केर तानो न ॾे। ऐं जॾहिं मुंहिंजा दोस्त 10 साल पो मुझे पुटन वटि पिलाट हुजन, ही हुजे, जॾहिं हे 10 साल जवानी जा गुज़री विया, जॾहिं उहो ज़मानो आयो हमरा मथे के हथ ॾयो ऐं वरी पोएं ज़माने के याद करे पे थो रोए, हाय जवानी का जवानी, विञाए हथ सां पंहिंजी जवानी, हाणे तो चई त जवानी जवानी हुई। खुदा जा बाना कदर कर। ऐं दुनिया में ईअं थो पियो जिए ॼण मरण जो को प्रोग्राम ई कोन्हे इसको। हे नसीहत जूं ॻाल्हियूं थो तकरीर कयां थो, पहिरीं नसीहत ॿुधो। छो त दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे, वरन जलसे दा फ़ायदा ही कहा। फकीर आहियां, सजण साईं जे दले जो गुलाम आहियां, इन करे फकीर जे हैसियत में मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त अल्लाह जे मखलूक जा ॾो मोहब्बत जो पैगाम ॾियां।
प्यारा दोस्तों असां जियूं इएं था ॼण मरण जो को इरादो ई कोन्हे। ही बि कयूं ही बि कयूं ही बि कयूं, शल न को ग़रीब जिरे बि बनीअ जो विकिणे, 20 जूं अखियूं त इन खां बि वठूं। शल न किथे को प्लाट विकामे, ही बि वठूं, बेशक वठ, लेकिन तुंहिंजो सवा गज जेको न कानो कब्र जो आहे उन खे बि थोरो ख़रीद कर, उन लाइ बि का भलाई तयार कर। हे पिया हूंदा हे प्लाट तुंहिंजा हिते, ये तुंहिंजूं बनियूं, ये तुंहिंजा बाग, ये तुंहिंजा बंगला, ये तुंहिंजूं ज़मीनूं सभु हिते पियो हूंदी। कब्र में आएगा भी अकेला, अरे जाएगा भी अकेला। 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला। न अबो गॾु हलई, न अम्मा गॾु हलई, न पुट गॾु हलई, न धीउ गॾु हलई, न दोस्त गॾु हलई, न यार गॾु हलई। छा हलंदी गॾु? जेको कमायो हूंदी उहो ई पंहिंजे लाइ खयो वेंदे। तुंहिंजो उहो ई आहे जेको पंहिंजे पुनल सां पेच पादो हूंदे। उन वफ़ादार यार सां यारी रख जेको कब्र में बि कोन छॾींदो आहे। उन महबूब सां प्यार कर। त मां अर्ज़ पे कयो असां जियूं ईअं था ॼण मरण जो को प्रोग्राम ई कोन्हे। वरी जेॾी महिल मरूं था त ॼण हमरा ॼाओ ई कोन हो। इहो सच आहे न? हमरा मैयत पियो आहे, दफ़न करण वारा दफ़न पे था कनि, हमरा सभई उते सियासत जूं ॻाल्हियूं, फलाणो हीअं थियो फलाणो हीअं थियो, हो मैयत पियो आहे साम्हूं। मुस्लमान तो बावर कयो छाते आहे? खुदा जा बाना कुछ गौर त कर, तो जो दिमाग खराब थियो छाते आहे? तुंहिंजो आहे छा हिते? तुंहिंजो आहे छा हिते? जेको तूं साह खणी तो इहो ई तुंहिंजो कोन्हे त बाक़ी तुंहिंजो छा आहे? हे तुंहिंजा पसाह बि परावा अथई। जवानी ते नाज न कर, हुस्न ते नाज न कर, दौलत ते नाज न कर। ये सब शयूं फनाहन। उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे। अरे सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे। वक्त जो बादशाह भी जॾहिं वयो त 2 हथ खाली खणी वियो। तूं छा खणी वेंदे? इन करे न दौलत ते नाज कर, न दुनिया ते नाज कर, न इल्म ते नाज कर, न अमल ते नाज कर। हाँ, नाज करण जी हिकड़ी शय जरूर आहे। उहा कहिड़ी? अगर दिल जो ताल्लुक ऐं निस्बत मदीने वारे घोट सां मिलियल अथई त पोइ नाज कर त मदीने वारे साईं ते नाज कर। बिलाल हबशी, छा नालो वरतुम? रंग जो कारोआ पर खुदा ऐं मुस्तफा जो प्यारो आ। अजवा जेका खजिया उन जो भी रंग गाला गाला। अजवा खजीअ जो भी रंग कारो आ। बिलाल खे ॾाढी वणंदी आ छाजे करे? जो मुंहिंजो मुस्तफा शौक़ सां खाईंदो आ। मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम अज बिलाल बाग में वयो आ। अजवा खजीअ जो टोकरो भरे कहीं चौक में वेही करे विकिरे जो ऐलान करे रहियो आ, होका ॾेई रहियो आ। को मुनाफिक आयो बिलाल ॾे निहारी त हे बि मुस्तफा जो प्यारो आ। खजीअ ॾे निहारी, हे बि महबूब जी प्यारी आ। निहारे चई ओ बिलाल, जहिड़ो तूं किनो कारो एड़ी खजी किनी कारी रखी थई, हीअ तोखां केरु वठंदो? जेॾी महिल टोक करण वारे टोक कई, बिलाल जे अखिड़ियुनि में लुड़क अची विया। ताजदार मदीना आयो, ओ बिलाल जी मुंहिंजा महबूब रोई छो थो? या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कारड़ो त मूंखे मुंहिंजे ख़ुदा बनायो आ, रंग त मुंहिंजे रब मूंखे ॾिनो आ, लेकिन तानो हण वारो अंदर साड़े वियो। हिकिड़ो मूंखे तानो ॾिनई, ॿियो हिन खजीअ खे तानो ॾिनई त जहिड़ो तूं कारो तेड़ी खजी कारी तोखां केरु वठंदो? मुंहिंजे मुस्तफा फरमायो, पंहिंजे लुड़कनि खे उघो त सही। ओ बिलाल,
जी मुझा महबूबा पंहिंजे लुड़कन के उघ त सही बिलाल लुड़क उघ्या मुझे मुस्तफा फरमायो सब्र कर बिलाल सुभाणे इन जगह ते हिकड़ी टोकरी न पर जेतिरियूं खणी सगी तो खणी अची वेजा। बिलाल उन मल वापस वयो मदीने जे घोट जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मस्जिद नबवी जे मिंबर ते वेही ऐलान फरमायो ओ सहाबियो जी मुझे आका करीम फरमायो जेका ही अजवा खजिया जेको दिल जो मरीज खाइंदो मां मुस्तफा ऐलान तो कया दिल जा दर्द सबई खत्म थी वींदा। जेको पेट जो मरीज खाइंदो पेट जो सूर खत्म थी वींदो। ब्लड प्रेशर जो मरीज खाइंदो उन टाइम में ब्लड प्रेशर त कोन हुयो हुजूर फरमायो कंहिंखे रत जी तकलीफ खाइंदो न जो मर्ज दूर थी वींदो। मुझे करीम मुस्तफा बया टे रुगी खूबियूं पाक जुबान मां बयान कयूं। बिलाल अन्या पहुतो ही कोने सहाबा जूं कतारूं लगियूं पयूं न त कदे तो बिलाल खजी खणी अचे। मुसलमानों गौर कयो छो त मुझे सुने करीम रब मुझे मदीने जे मीर के फरमायो वयो अल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। ओ मुझा महबूबा तो महबूब के मां खुदा रुगी किताब वारो इल्म न दिनो पर तो महबूब जे जात के त मां खुदा पा सरापा हिकमत ही हिकमत बनायो मुझे महबूब मुस्तफा जे हिक हिक हरफ में अल्लाह जे जात हिकमतों रखियूं हन। बिलाल के बदुख होया हिकड़ो त मुझो रंग कारो इो दुख हुयो बियो इो दुख हुयो त खजी भी जेका मुखे मिलिया ओहा बकारिया। मुझे मुस्तफा करीम मिंबर ते अजवा जी तारीफ कई सहाबा जूं कतारूं लगी वयूं। अजीजा ने मन मदीने जा माण्हू कतार दर कतार अची वया। बिलाल आयो दिसे त ही हेतरी दुनिया बीठी छा जेला बीठा हो। बिलाल तुझे इंतजार में बीठा हूं त कदे तो या कारड़ी अजवा खणी अची। मुझे महबूब मुस्तफा जा दीवाना हिकमत जे करीम आका जो ने हिकमत जे राज जे तरफ मुतवज्जे थी। मुझे महबूब खां बर्दाश्त न थियो त जेको खुदा जो आशिक हुजे उन के केर तानो दे। रंग तो मुझे महबूब चाही न बदलाण रुगी हथड़ा खण जी देरी रब काबो ही बदलाए पियो दे। रंग केड़ी वडी गाल हो जे महबूब जे हथड़न जे करे अल्लाह किबलो बदलाए छदे। उन मुस्तफा करीम जे आदो रंग बदलाण वडी गाल न हुई पर मुझो करीम आका इए कोन कयो। दुनिया के बुधायो मुझे महबूब के खबर मुझे उम्मत में कारड़े रंग वारा बहूंदा कदे उनन के एहसास महरूमी न थे। मदीने में हबशी जे के कारड़ा उनन के एहसास महरूमी न थे त कारड़ो रंग हुजण ऐबा। मां मुस्तफा जदे मक्को फतेह थियो अबू बकर सिद्दीक बिया उमर फारूक बिया उस्मान ज़ुन्नूरैन बिया शहजादा शहजादा हसीन हसीन जमील सहाबा वेठा हन पर मुझो मुस्तफा तो फरमाए त मुझो बिलाल काथे आ। मुझे बिलाल के सद कयो अजो काबे जे छित ते चढ़ी आजान दे दुनिया के खबर पवे हिते रंग जो सौदो कोन हलंदो आ। खुदा ऐं मुस्तफा जे दरबार में दिलन जो सौदो हलंदो आ। मुझे महबूब मुस्तफा
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बई गम बिलाल जा दूर करे छड़िया। ज़ाहिर में त बिलाल हुयो, क़यामत ताईं अचण वारी उम्मत जा गम दूर करे छड़िया। त ओ पंहिंजे रंग के कारो ॾिसी करे परेशान न थी जा, रुगी पंहिंजे दिल ॾे तवज्जह कजा त तुंहिंजी दिल अच्छी आहे या कान्हे का। जेकॾहिं तुंहिंजो रंग भी कारो आ ऐं दिल भी तुंहिंजी कारी आ त पोइ तो जहिड़ो बदनसीब ॿियो आहे ई कोन को। पर जे तुंहिंजो रंग कारो आ पर दिल तुंहिंजी महबूब मुस्तफा जे इश्क में अच्छी आ त तो जहिड़ो भलो खुश नसीब ॿियो आहे ई कोन को। करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम उन अजवा जो जिक्र कयो। अज ॾींहं ताईं दुनिया अजवा जे ला दीवानी। मदीने तय्यब वञो या मक्के पाक में वञो, भलियूं भॼूं खजूं केड़ा नाला वठी केड़ा वठा, हेडियूं भलियूं सुहिणियूं हसीन तरीन अजवा एतरी नंढड़ी सुकलड़ी तॾहिं बि उन को क़ीमत में बीणी, पर पोइ बि चवंदो अजवा वठा। अजवा जी हकीकत खबर अथव छा आहे? मौजू बदलजी वेंदो, बस हिकड़े जुमले में तो ॿुधायांव त अजवा जन्नत जो मेवो आहे। अजवा या खुलियो हाँ त हिकड़ी ॿ ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿुधायांव जेके तव्हां ॿुधियूं न हुजनि। छो त इश्क जेको आहे, इश्क ऐं मुश्क कॾहिं लिकण जो गला गला लिकण जो न होंदो। मुझो महबूब मुस्तफा सूरत त इंसानी में आयो आ, पर मुझे पुनल जो देश अञा को ॿियो आहे। ही देश मुझे मुस्तफा जो न आहे। जुमलो दोहराया तो, ही देश मुझे मुस्तफा जो न आहे। मुझो मुस्तफा असुल कह बे देश जो रहा। हिन देश ते मुझो करीम मुस्तफा रुगी तो असां किनन कोझड़न के रंग लाइण आयो, दुनिया के रंग लाइण आयो आ। उनखे मोकलण वारो मुझो खुदा है। जॾहिं न कंहिंखे मोकिलबो आ काॾे त उन जे लाइ इंतजामात भी पहिरीं कबाहन या कोन कबाहन ॻाल्हायो। उन जे तबीयत जो ख्याल रखबो आ। मसलन तव्हां मूंखे हिते घुरायो आ त तव्हां इहो ख्याल रखंदो त यार मौलवी पानी नलके जो पियंदो या मिनरल वाटर पियंदो आ। जे मिनरल वाटर पियंदो आ त 1.5 बोतल वठी रखंदो। सच्ची ॻाल्हि आहे या न? मुर्गी कोन खाईंदो आ, बकर जो गोश्त खाईंदो आ, गरीब हूं पोइ बि हिकिड़ो 1/2 किलो खन वठी रखूं। यानी इहो हिकिड़ो दस्तूर आ त जंहिंखे घुराइबो आ या जंहिंखे मोकिलबो आ त उन जे लाइ एडवांस में इंतजामात भी करे छॾबा आहिनि। ॻाल्हि डिघी आ, लेकिन मुख़्तसिर करे ईअं यूं टन ॾेई करे 2 जुमलनि में थो ॿुधायां त मुंहिंजे मुस्तफा खे उन देश तां जंहिं न मोकिलियो त महबूब जे लाइ अॻुवाट ई ज़मीन ते इंतजामात भी उन देश जा करे छड़ी। हिन वक्त उहो मस्जिद कुबा मदीने तय्यबा को कुछ किलोमीटर सरकार जे रोजे अतार को कुछ किलोमीटर बाहर। नालो छा है मस्जिद? वरी चो मस्जिद इस्लाम जी पहली मस्जिद। थोड़ो राज बुधो। इहो त उलमा का तव्हां बुधो आ त मस्जिद कुबा ते छंछर जे ॾींहुं फजर निमाज मस्जिद हुजूर में पढ़ी करे जेको प्यादल वेंदो आ वञी मस्जिद कुबा में इशराक जा नफल पढ़ंदो आ त मुंहिंजो रब उनखे उम्र जो सवाब अता कंदो आ। इहा ॻाल्हि त तव्हां ॿुधी आ, मगर इहा कान ॿुधी अथव त इहो करम थियो कीअं? इहो कोन ॿुधो अथव। इहो करम थियो कीअं? जॾहिं मदीने जे मीर चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात उम्रे शरीफ जे लाइ रवाना थिया। काॾे? चओ मक्के।
उम्रे करण जे लाइ शर्त हन कहिड़ा कहिड़ा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उम्रे करण जे लाइ पहिरों शर्त कहिड़ो आहे मदीने खां ॿाहिरों हिकिड़ो मक़ाम उन मक़ाम जो नालो छा आहे ॿुधायो जिथे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कपिड़ा लाहे ऐं इहराम पाइबो आहे उम्रे ते विया हूंदव न उन मस्जिद जो नालो छा आहे अञा तव्हां मां केरु कोन वियो अदा कहिड़ी मस्जिद कुछ कोन था छो डिजो था ज़हनती कोने को मदीने तय्यब खां ॿाहिर भला जहाज में वेहंदा हो त विच में ऐलान कना त हाणे फलाणो मकाम अची रहियो आहे जंहिंखे बि उम्रे जी नियत करणी आहे त भले नियत करे छॾे भला इहो ॿुधंदा हो कोन ॿुधंदा हो न मुंहिंजा साईं जिद्दो गिद्दो आहे हाँ खुदा तहां सभिनी खे मदीने मोकिले मस्जिद मीकात केड़ी मस्जिद चो चो मस्जिद मीकात जॾहिं हाजी हज ते वेंदा हन त जहाज खे यूं टन ॾींदा हन मदीने खां फेराए उन मस्जिद मीकात जे मथों क्रॉस कराईंदा हन जहाज खे अगवाट ॿुधाईंदा आहिनि त हाणे तव्हांजो जहाज हेतिरनि मिंटनि खां पोइ मीकात तो गुज़री रहियो आहे यानी जेके इहराम पाए आया हो कराचीअ खां उहे बि पंहिंजी नियत करे वठो ऐं जन जो इहराम पातर न आहे त जहाज में जगह तकड़ में नियत करे वठो इहराम पाए वठो जन खे उमरो करणो आहे बाक़ी जन खे उमरो करणो न आहे उन्हनि जी मर्ज़ी आहे मोटी वञी जहाज लहंदो जिते में आहे मगर मीकात तां मुंहिंजा दोस्त अजीज यानी मीकात दा एहराम पाइण हाने हलो अॻिते काबतुल्लाह जो तवाफ करण सफ़ा मरवा ते ड्रोड़ू पाइण इहे सभु कम आहिनि कंहिंजा चओ उमिरे जा छाजा कम आहिनि मथड़ो कूड़ाइण बि उमिरे जो लेकिन मुझे करीम आका दे निहार जॾहिं उमिरे जो ऐलान थियो अहिड़ा वेचारा सहाबी 400 मैलनि जो पंधा मके ऐं मदीने जे विच में घणा मैल वरी वरी चओ 400 मैल या 300 350 या 400 किलोमीटर जो फासलो मुझा दोस्तो अज त रोड बणजी विया तॾहिं रोड भी रास्ता कोन हुंदा होया जबलन जा फासला होया जॾहिं हुजूर रवाना थिया उमरो करे मोटी आया मुझा दोस्त अजीज सहाबा रोई दिनो कहिड़नि सहाबा जेके वेचारा के 80 साल जा के 90 साल जा कंहिंजे लिंगन में दम कोन हो कन वटि मुझा दोस्त अजीज एहराम पाण जेतरी भी ताकत कान हुई कन वट लिंगन में सा कोन हो जो मंजिल तय करे सगन कंहिं वट उठ कोन हो कंहिं वट सवारी कोन ही रोई दिनो महबूब मुस्तफा जॾहिं पंहिंजे गुलामन के रोंदो ॾिठो हुजूर पुछो रो छो था या रसूल अल्लाह अगर असां में अज ताकत हुजे हा त मक्के वञी जरूर उमरो करे पंहिंजे महबूब जी सुन्नत अदा करे वठूं हा मदीने जे घोट चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे मीर पंहिंजे गुलामन जो अख में गोढ़ो बर्दाश्त न कयो ऐलान कयो ओ मां मुस्तफा जा दीवानो मां मुस्तफा जो ऐलान तो कया छंछर जो दिहाड़ो आ ओहो केड़ो दिहाड़ो आ केड़ो दिहाड़ो आ छंछर जो दिहाड़ो आ मुझे मुस्तफा ऐलान फरमायो अज तवा हिन मस्जिद नबवी में फज्र जी नमाज जमायत सादा करे हलिया वञो मस्जिद कुबा वञी उते इशराक जा नफल पढ़ो मां मुस्तफा ऐलान तो कया तवा जी उम्र जी अदायगी थी वई रब तवा के सवाब ॾेई छॾींदो
नकी सफ़ा जूं ड्रोड़ूं नकी मरवा जूं ड्रोड़ूं नकी एहराम पातो वयो नकी मथो कटरायो वयो नकी काबतुल्लाह जे गिलाफ के चुम्यो वयो नकी हिजरे अस्वद के चुम्यो वयो नकी काबे जो तवाफ कयो वयो ई कह ऐलान कयो जो उन ऐलान कयो जेके मुझे करीम बा अख्तियार नबी बनाए मोकलियो आ। ऐलान तो उन्हनि आशिकन जे रोण ते थियो पर उम्मत सॼीअ खे मुंहिंजा दोस्त तोहफ़ो मिली वियो। अॼु बि जेके उमरो करे मोटंदा आहिनि मुंहिंजा दोस्त फजर जी नमाज पढ़ी यूं पंधु टोड़ंदा आहिनि त वञी उते बरकातूं नफ़िल पढ़ूं घर वेठे उमरे जो सवाब। त मां अर्ज़ पे कयो त मुंहिंजा दोस्त मोटी अचां पोइ हिते अर्ज पे कयम त मुझो महबूब जी न खुदा पांजे बानन सां प्यार थो करे मुझो मुस्तफा वो पांजे उम्मत सां ॾाढो प्यार थो करे। हाणे तोखा मां सवाल तो पुछां त खुदा भी तो सां प्यार करे मुझो महबूब मुस्तफा भी तो सां प्यार करे तू कैसा तो प्यार करी पांजे पाण खां पुछो थई कदे जवाब दे मुसलमान तू उन सां तो प्यार करी जेको तो सां प्यार कोन थो करे। सच्ची हो थे तू उन सां तो प्यार करी जेको तोखे दुख थो दे तू उन सां तो प्यार करी जेको तो सां धोखो थो करे तू उन सां तो प्यार करी जेको तुंहिंजो दुश्मन आ तू उन सां तो प्यार करी जेको तो सां नथो करे या त तुंहिंजे दौलत सां प्यार थो करे या त तुंहिंजे हुस्न सां प्यार थो करे या त तुंहिंजे जवानीअ सां प्यार थो करे तो सां प्यार कोन थो करे तो सां अगर प्यार करे तो त हिकिड़ो खुदा थो करे ॿियो महबूब मुस्तफा थो करे। छो त जेको तुंहिंजी दौलत ॾिसी प्यार थो करे उहो कंहिं ग़रीब सां छो नथो करे जेको तुंहिंजो हुस्न ॾिसी प्यार थो करे उहो कंहिं कारड़े सां प्यार छो नथो करे। दुनिया मतलब दियो यार मतलब होवे त प्यार भी कर दे ए जालिम दुनियादार ए सॼी दुनिया मतलब जी थई मुसलमान बेलबी ज़ाता त चो त हिकड़ी अमड़ जीजल जी आ बि दिलबर बाबा जी आ। हा इहे ब ज़ातियूं अल्लाह दुनिया में पैदा फरमायूं आहिनि खुदा ऐं मुस्तफा खां बाद अगर तो सां प्यार करे थी त जीजल अमड़ थी करे दिलबर बाबा साईं थो करे। अञा मोहम्मद ज़ुबैर खैर सां ॼाओ आ पोइ ख़बर नाहे केतिरनि महीननि जो थियो आहे अल्लाह हुन खे सिहत आफ़ियत अता फरमाए अल्लाह हुन खे वॾी ॼमार अता फरमाए। इहो अबे जो प्यार आहे जो माण्हुनि खे दावतूं ॾेई घुराए ऐं पंहिंजे बचिड़े जो अकीक़ो थो करे दुनिया खे ॿुधाए थो त मां रब जो शुक्रानो थो अदा कयां मुंहिंजे रब मूंखे पुटड़ो ॾिनो। याने अञा इन सबब तो में कमाइण जी ताकत भी काने ॻाल्हाइण जी ताकत भी काने त अबो तो सां एॾो प्यार थो करे त जेकॾहिं सच पुछी थो त पोइ प्यार करणो थई त जीजल अमड़ सां कर ऐं दिलबर बाबा सां कर मदीने जे ताजदार सां कर ऐं मुंहिंजे खुदा सां कर। जे अबे अम्मा सां प्यार न कंदे तू सोचींदे त भला पहिरीं खुदा ऐं मुस्तफा जी ॻाल्हि न कई इन करे न कयम जेको अबे अम्मा सां प्यार नथो करे खुदा बि उनखे मोटाए थो छॾे त मुस्तफा बि उनखे मोटाए थो छॾे। प्यार उन जो कबूल आ उते जेको पहिरीं पंहिंजे जीजल अमड़ जा कदम चुमे दिलबर पीउ जा कदम चुमे पोइ रुॻी मुंहिंजे मुस्तफा जे गुंबज़े खज़रा ॾे निगाह करे त मुंहिंजो महबूब फरमाए थो हली आ मां मुस्तफा वेठो आहियां। जीजल अमड़ जा कदम चुमी दिलबर पीउ जा कदम चुमी अल्लाह जे दरबार में रुगी हथड़ा खण रब चवे तो घुर छा खपई ओ अबे अम्मा जूं दुआऊं पिनण वारा रब चवे तो जैसा अबो राजी अम्मा राजी मां उन सां राजी मुंहिंजो मुस्तफा चवे तो मां भी उन सां राजी जैसा अबो ऐं अम्मा राजी। मुझे मदीने जे मीरत इन हद ताईं फरमायो त जे कदे मां मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज में हुजा छा में हुजा नमाज में हुजा ऐं मां महबूब जी अमड़ी मां खे सॾ करे मां नमाज खे छॾे पंहिंजे अमड़ खे जीउ चई हलियो वञा। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कायनात जे
कायनात जे इंसान के दर्स दिनो त अमड़ छा थींदी आ। ॾिस त मां मुस्तफ़ा कीअं थो कदर करे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज हिन फ़कीरानी महफ़िल जो हिकिड़ो बुनियादी नुक़्तो इहो थी त अमड़ सां भी प्यार करे ऐं अबे सां भी प्यार कर, खुदा सां भी प्यार कर त मुस्तफ़ा सां भी प्यार कर। ॻाल्हियूं अॼु लॻे थो सभु अध में रहिजी वेंदियूं, घणियूं खोले छॾियूं थम, पर थोड़ो थोड़ो कंदो अचां त महबूब जिथों जो रहाकू हुयो, अल्लाह महबूब के दुनिया ते मोकिलियो त खाधा बि उतां जा मोकिलिया। अजवा जन्नत जो खाधो आ, जन्नत जो वणा, छा जो वणा ॻाल्हा जन्नत मां रब मोकिली आ, एडी उन में शिफा है। ॻाल्हि पे कयम मस्जिद कुबा जी त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ए गौर सां ॻाल्हि ॿुधजो, जेके हाजी उमरो करे आया उहे भी ॿिया उम्मीद वारा भी ॿुधजो। मस्जिद कुबा खां किलोमीटर जे फासले ते वादी कुर्बान, छा नालो आ वरी चो, वादी कुर्बाना, उते हिकड़ो खूह हुआ बिरे वुरुस, चाहे बिरे वुरुस, उन खूह जो नालो आ। मुंहिंजा दोस्त मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा के फरमायो अचो हलऊं। उन खूह ते पहुंची करे मदीने जे ताजदार फरमायो अबू बकर उमर जी मुंहिंजा दिल पर गौर कजा, हेॾे ख्याल कर। अबू बकर उमर जी मुंहिंजा दिल पर हिन खूह मां पाणीअ जो ॾोइलो त ॿाहिरि कढो। सहाबा ॾोइलो ॿाहिरि कढियो, मुझे मुस्तफ़ा करीम कुछ पानी इस्तेमाल कयो। ओ मुझा दोस्त अजीज इस्तेमाल करे, मुझे करीम आका उन खूह जे मथा वेही करे फरमायो तमाम मुस्तफ़ा रात ख्वाब ॾिठो आ। सहाबा के फरमायो मां मुस्तफ़ा रात ख्वाब ॾिठो आ त जीअं हिन खूह जे मथा वेठो हां, इएं जन्नत में हिकड़ो खूह आ जंहिंजे मथा मां मुस्तफ़ा वेही पानी पी रहियो आं। सहाबा के इएं फरमाए, कंहिंखे चयो सुहिणे अबू बकर ऐं सुहिणे उमर खे, सुहिणे अली के फरमायो अदा अली जी मुझा आका गौर कजा, जॾहिं मां ही दुनिया छॾियां उहा कुर्ब जी विसाल जी घड़ी करीब अचे, हिन खूह मां 7 ॾोइला कढी मां मुस्तफ़ा के गुस्ल ॾियारजा, चो त मां मुस्तफ़ा जे जिस्म के अल्लाह जन्नत जे पाणीअ सां विहारण थो चाहे। अलाए इन हिकड़े जुमले में केतिरियूं हिकमत जूं ॻाल्हियूं आहिनि त मुंहिंजे करीम आका के इहा बि ख़बर आहे त मूंखे गुस्ल ॾियारण वारो अली आहे। मुझे करीम आका आशिकन के इहो बि ॿुधाए छॾियो त हे जेको खूह आहे हितां जो न अथव, जिथों जो मां मुस्तफ़ा आहियां, मुझे अल्लाह अॻुवाट मुझे खाइण जे लाइ खजी बोॾहूं मोकिली आहे त पीअण जो पाणी बि अॻे ई मोकिले छॾियो आहे। इंशाअल्लाह ताला हिन सॼे इलाइक़े में रबीउल अव्वल में हिकड़ो प्रोग्राम ॾिनो अथमि, हिकड़ो उहो हिन पंहिंजे दादुले मोहम्मद ईसा खे ॾिनो अथमि। मतां को मेहनत करे वठी वञे हिन खां उहो खुश नसीब हूंदो। यादि कजो त इन प्रोग्राम ते अचां त तफ़सील सां मूंखां पुछबो त मक्को कीअं बनियो ऐं मदीनो कीअं बनियो, बस एतिरो यादि कजो। उहे इश्क जूं छोलियूं ॿुधाईंदोमांव, इंशाअल्लाह ताला दिलि ठरी पवंदी वाग मदीने वरी। मुंहिंजा मिठड़ा भा, इन महफ़िल जो इहो ई मक़सद आ त गॾिजी वेही करे खुदा जो ज़िक्र कयो, महबूब जो दुरूद पढ़ो ऐं अहिड़ियूं मोहब्बत ऐं प्यार जूं ॻाल्हियूं कयो जो पाण में वेझा थींदा वञो, जिस्म हिते हुजे, दिल दिलबर जे दरबार में पहुची वञे। हिननि महफ़िलनि जो इहो मक़सद न आहे
त गड थी करे एड़ियूं गालियूं कयो जो पाण के भी चिड़ अचे, कहे पाड़े वारे के भी चिड़ अचे। इए न कयो, छो त दीन प्यार जो नालो आ, दीन गढ़ण जो नालो आ, ट्रोड़ण जो नालो ना है। ही जेके ट्रोड़ ट्रोड़ा करे रहिया आहिनि इहे खुश नसीब न आहिनि। मुंहिंजो मुस्तफ़ा जोड़ण जे लाइ आयो आहे, चो ट्रोड़ण जे लाइ। क़ुरान तो पढ़ा, रब जो क़ुरान पढ़ी ॿुधाई। अल्लाह जे क़ुरान फरमायो वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना वकुंतुम अला शफ़ा हुफ़रतिम मिनन नार फ़अन्क़ज़कुम मिनहा। रब जो सुनो कुरान पढ़ ऐं ॿुध मुसलमान। रब चे तो कदे भी भुलाए जान, याद कंदो रहजा मां अल्लाह जे उन नेमत खे जॾहिं तव्हां हिक ॿिए जा दुश्मन बणिजी विया हुयो। नंढड़िन नंढड़िन ॻाल्हियुनि ते झेड़ा पिया कयो, हिक ॿिए खे खून पिया कयो, थोड़िन थोड़िन ॻाल्हियुनि जे करे हिक ॿिए जा कंध पिया वढियो, ॻाल्हाइण छॾे पिया ॾियो, बिरादरियूं छॾे पिया ॾियो। ओ इंसान, जॾहिं तव्हां में इंसानियत न रही त मां ख़ुदा ओ महबूब मोकिलियो जंहिं तव्हां खे हिक ॿिए जो भाउ बनाए छॾियो। खोलियो त सही न कुरान के मुसलमानो। अल्लाह जे कुरान करीम के खोले त ॾिसो मुझे बेनियाज़ फरमायो ओ इंसानो, जॾहिं तव्हां मां इंसानियत ई निकिरी वई हुई, मां अल्लाह ओहो पुनल मोकिलियो जंहिं तव्हांजे दिलनि में मोहब्बतूं पैदा कयूं। फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना, हिकड़े मुहाजिर के सॾु करे, हिकड़े अंसारीअ के सॾु करे, हथड़ो हथ में ॾेई करे चयो हीउ तुंहिंजो भाउ आ, हीउ तुंहिंजो भाउ आ। ज़ातिन जा विछोड़ा ख़त्म कया, कहे चयो मुस्तफ़ा करीम। रंग जा विछोड़ा ख़त्म कया, कहे चयो मदीने जे ताजदार। हेठायूं मथायूं ख़त्म कयूं, कहे कयूं चयो मदीने जे ताजदार। मुझे अल्लाह फरमायो उन मुझे महबूब के न विसार जो जंहिं तव्हां में इंसानियत पैदा कई। न रुगी एतिरो पर क़ुरान अॻिते वधी करे छा चयो, वकुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार, तव्हां पंहिंजे बद अमालन जे करे, गलत कारन जे करे जहन्नम जे किनारे ते पहुची विया हुयो। रब थो चवे फ़अन्क़ज़कुम मिनहा, अहिड़ो दिल पर ॾिनो माव जंहिं तव्हां खे जहन्नम जे किनारे तऊं छिके जन्नत में पहुचाए छॾियो आ। एडो थोरो रब कयो आ, पर हथा कंहिंजे चो महबूब मुस्तफ़ा जे, पोइ उन महबूब खे विसारण सवलो आ? ॻाल्हाए ॻाल्हाए सवलो आ उन महबूब खे विसारण? ईमान वारो त कॾहिं बि कोन विसारींदो, मोहब्बत वारो त कॾहिं बि कोन विसारींदो। त मुंहिंजा मिठड़ा भा उन पुनल सां प्यार कर। अञा पढ़ा आयत, रुगी कुरान जूं आयतूं आॾो बिठियूं हन। कहिड़ियूं आयतूं पढ़ी, कहिड़ियूं हिकिड़ी ॿी बि आयतूं ॿुधाई। कोशिश ॾाढी कंदो हा त नए सिज नयूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां। क़ुरान साॻियो आ, दीन साॻियो आ, बस रुगी थोड़ी मेहनत जी ज़रूरत आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, क़ुरान ॿुध,
अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो तहां त घट जलसन ते विंदा हो पर हकड़ो फकीर हे त असां वांगे पखिया कदे हुन कुंड ते कदे हुन कुंड ते आलिमन खे ॿुधे पियो उलमा खे ॿुधे पियो कदे कदे फकीरन खे बि ॿुधंदो आहे छो त आलिमन जो खादिम आहियां मुफ्तीन जो खादिम आहियां मौलविन जो खादिम आहियां फकीर माण्हू आहियां मूं त जॾहिं बि चयो आहे त ईअं चयो आहे त मूंखे न की किताबनि ते नाज़ आहे पढ़ां त नाज़ थिए न की डिग्रियुनि ते नाज़ आहे हुजनि त नाज़ कयां नाज़ आहे ज़रूर मगर न की किताबनि ते न की डिग्रियुनि ते नाज़ आहे त पंहिंजे कामिल मुर्शिद जे उन बैयत करण ते नाज़ आहे जंहिंजे हथ में हथ ॾिनुमि जंहिं हथड़ो वठी दिलबर दस्तगीर जे दरबार जे थ्रू मदीने जे ताजदार जे दरबार में पहुचायो जॾहिं उते माण्हू पहुतो त नाज़ थियो त वाह मुंहिंजा करीम आका तुंहिंजो गुलाम बणिजी वियो अज़ीज़ान मन कुरान जी आयत तो पढ़ा हिकड़ी अज बुध उलाइक यदून इलन नार वल्लाहु यदू इलल जन्नति वल मगफिरत बिइज़्निही अज दिल जा पर्दा खोल रब जो कुरान अल्लाह जे ज़ात फरमायो उलाइक यदऊन इलन नार हिकड़ा माण्हू तहां के सदीन था जहन्नम जे तरफ काॾे था सदीन गाला गाला काॾे था सदीन सदीन था तहां के मगर जहन्नम जे तरफ तवां के दोज़ख जे तरफ सॾे रहिया हन वल्लाहु यदऊ कुरान दे गौर तकर इश्क जो ज़रो पैदा कर खुदा जो कसम जे करे न नंढड़ी चिणक भी इश्क जी लगी वजई त खबर पोई त कुरान चइबो बिना मोहब्बत जे कुरान भले पढ़ पियो पर इश्क का बी शय वल्लाहु यदऊ ऐं मां अल्लाह तवां खे सॾियां थो मां अल्लाह तवां खे सॾियां थो इलल जन्नत जन्नत जे तरफ मौला अजीब गाला मौला अजीब गाला जेके दोज़ख जे तरफ सॾीन था उहे त बेपहुचहन उन्हनि में त ताकत भी कान्हे का उन्हनि जो तवस्सु भी कोन्हे को तॾहिं था सॾड़ा कनि त अचो जहन्नम जी तरफ असां खां परे हन कंहिं ताईं सॾु पहुचे न थो कंहिं ताईं न पर मुंहिंजा मौला तूं त ॾाढो ताक़तवर आहीं तूं त साह जे रगुन खां बि वेझो आहीं तू सॾड़ा छो तो करी जेके चाही पहुचाए छड़ी पुछण वारो केरा केरो रब खां पुछंदो पुछण वारो है को लेकिन गौर त कर अज न कुरान जी हिकड़ी आयत के थोड़ो 2 मिनट टे खोलिया इश्क जे मौजू ते पो वरी पोइते थो मोटा हकीकत ते मुखे ॻाल्हाइणो आ वल्लाहु यदू इलल जन्नत वल मगफिरत बिइज़्निही अल्लाह फरमाए तो अल्लाह तवां के सॾे थो जन्नत जे तरफ ऐं बख्शिश जे तरफ पंहिंजे हुकुम सां अकुल सां गौर कर पहिरीं जन्नत पो बख्शिश इहा कहिड़ी जन्नत आ जेका बख्शिश खां पो मिलंदी आ उन जन्नत जी त दुनिया खे ख़बर आ गुनाह माफ़ कया वेंदा जन्नत में वेंदो मगर बख्शिश पो पहिरीं जन्नत हकड़ा फकीर बख्शिश पो पहिरीं जन्नत रब चदो मां थो सॾियां वल्लाहु यदू मां अल्लाह तो सदिया वल्लाहु यदू इलल जन्नत वल मगफिरत बिइज़्निही
बी कुरान जी आयत पढ़ा वसारिऊ इला मगफिरतिम मिर रब्बिकुम व जन्नतिल अर्दुहा ड्रोड़दा चो डुकू पाइंदा चो मुझे बख्शिश जे तरफ बख्शी जीवी दो त जन्नत में भी दो वसाबिकू इला मगफिरतिम मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा का अर्दिस समा अल्लाह फरमाए तो तकड़ा तकड़ा चो मां अल्लाह जे बख्शिश जी तरफ जेको बख्श जी विंदो जन्नत में विंदो मौला इहा त गाल समझ में अचे थी हिते बख्श जी विंदासी कयामत में जन्नत में विंदासी लेकिन हे अजीब आ जो रब तो चदे हिकड़ा था सदीन व जहन्नम जेला वल्लाहु यदउ मां अल्लाह तो सदिया व इलल जन्नत जन्नत जे तरफ वल मगफिरत ऐं बख्शिश जी तरफ बिइज़्निही पांजे हुक्म सा मौला हिकड़ी जगह ते बुधायो ते जन्नत पहिरी बख्शिश पोया जन्नत आहे कहिड़ी इहा जन्नत आहे कहिड़ी मालिक थोड़ो इन्हे जो त असां फ़कीरन खे ॾस ॾे हा 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 सुभान अल्लाह अल्लाह फरमायो जॾहिं बख्शिश खां पोइ जेका जन्नत मिलंदी आहे उहा त क़यामत खां बरपा थियण खां पोइ जॾहिं गुनाह मुआफ़ थियनि गिचीअ में पांद पिया हूंदा जॾहिं शिफ़ात मुस्तफ़ा मिले ओहा बख्शिश खां पोइ जन्नत मिलंदी आहे मौला भला तूं जो सदी तो कहिड़ी जन्नत जे तरफ अल्लाह फरमाए तो ओ अकुल जा मोहताज छा तो मुझे महबूब जे जुबान मां न बुधो आचा मां बैन बैती व मिंबरी रौज़तम मिर रियाज़िल जन्नह तो मुझे मुस्तफा करीम जे पाक जुबान मां न बुधो आचा तमाम मुस्तफा जे घरड़े खां वठी मां मुस्तफा जे मस्जिद नबवी जे मिंबर ताईं इहो जेको टुकरो आ इहो जन्नत जो टुकरो आ बेनियाज़ रब तो फरमाए मां अल्लाह तो तोखे सॼा त ॿिए पासे न वञजा दोज़ख मां रब तो सजाए सिधो जन्नत में हलिया बख्शिश भी इते थई कीअं बख्शिश जेको इन जगह ते पहुचंदो आ रियाज़ुल जन्नत में नफिल पढ़ंदो आ मदीने जे मीर फरमायो मंज़ार 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 वजद मंज़ार कब्री वजद शफाती गालिबन ई हदीस जा लफ्ज़न अल्लाह ताला मुहा फरमा हुजूर फरमायो जह बि मां मुस्तफा जे पाक मज़ार जी ज़ियारत कई मां मुस्तफा उन जे शफात मुते वाजिब जह मुझे गुंबज़े खज़रा जो दीदार कयो शफात जी मां मुस्तफा ते वाजिबा अल्लाह फरमायो गुनाहन जे माफी का पोइ जेका जन्नत मिलंदी उहा जॾहिं मिले लेकिन दुनिया में जन्नत मां रब जेला मां रब तो चवई वल्लाहु यदउ जहिड़ो आहीं तहिड़ो इलल जन्नत ड्रोड़ंदो अची हिकड़ो दफो मुझे पुनल जे मस्जिद नबवी जे अंदर रियाज़ुल जन्नत में पहुंच रियाज़ुल जन्नत में पहुंची नफिल पढ़ पहिरी जन्नत में पहुंचे नफिल पढ़ी गुनाह पो तुझा हड़ई माफ थी वया खुदा जी जन्नत में पहिरी गुनाह माफ थियन पोवींदो आ मुझे मुस्तफा जे जन्नत में पहिरी गुनाहगार ईंदो आ गुनाह पो माफ थींदा पर रब चयो वल्लाहु यदउ मां अल्लाह तो सदिया मना रब खोले चयो त मुझे मुस्तफा जे न रियाज़ुल जन्नत में को बि पंहिंजे ख्याल सां न वींदो आहे जेके मां चाहींदो आहियां उहो वींदो आहे पंहिंजे ख्याल सां न वींदो
जेके मां चाहींदुसि उहो मुझे पुनल जे इन जन्नत में वींदो बस पहुचंदो वींदो त मां रब गुनाह माफ़ पो कंदो मां पहिरीं जन्नत ॾिसे अखियुनि सां वेहे जन्नत में नफिल जन्नत में पड़े तसल्ला करे हा अमर जे कदमनि जे हेठों जन्नत आ मुस्तफा जो सॼो घरड़ो ई जन्नत आ। शुक्र कर मुसलमान जो मुझे करीम रब मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बनायो थई। इन नेमते उज़मा ते शुक्र कर रात ॾींहं अल्लाह जो शुक्रानो अदा कर रात ॾींहं चो मुझा रब तुझा लख एहसान ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में हैं कुछ भी हैं लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में। काफ़ी गालियूं थी वयूं मौज़ूअ ते मोटी अचां। कॾहिं कॾहिं फ़कीराना असांखे छेड़ कईंदा अथव फ़कीराना छेड़ कईंदा आहिनि पोइ पंहिंजे आपे में कोन हूंदा आहियूं पोइ अलाए काॾां को काथे निकिरी वेंदा आहियूं। कल्ह राति गुज़िरियल राति ही प्रोग्राम हुयो सेवण शरीफ़ जे धरतीअ ते ख्वाजा अब्दुल रज़ाक जीलानी उर्फ़ सखी पाण सुल्तान रहमतुल्लाह अलैह। मौजू हिकड़ो गाल हिकड़ी बस जी मज़ार ते दीदार करे निकतुसि असां चरिया माण्हू ख़याल ई मटिजी विया अलाए किथे इश्क में काहे पियासीं पोइ अलाए छा पिया चऊं छो त मोहब्बत जे मैदान में कुॾी पो काहे छॾ तूं सांगो सिर जो लाहूती लाहे इश्क नांगो आहे पर ख़बर खाधन खां पवे। हिकड़ी शे फाइनल ते खुदा जो कसम खणी तो तोखे दसां त मोहब्बत वारो कदे भी इंशाअल्लाह ताला निधण को कोन थींदो। मोहब्बत जो ज़रड़ो अंदर में पैदा कर अल्लाह सा मोहब्बत तू करे कोन सघंदे छो त मोहब्बत थींदी आ ॾिसण खां पो गला गला मोहब्बत थींदी आ ॾिसण खां पो कंहिंखे ॾिसबो आ कंहिंजो अखियूं वणी वयूं प्यार थी वियो कंहिंजी अदा वणी वई प्यार थी वियो कंहिंजो आवाज़ वणी वियो प्यार थी वियो कंहिंजो ॻाल्हियूं वणियूं ख़ुदा खे त को ॾिसी कोन सघे मोहब्बत कीअं कंदे पोइ हाणे छा करी मदीने जे साईं सवलो ॾस ॾेई छॾियो ॾाढो सवलो हुज़ूर फरमायो जंहिं मुंहिंजे हसन ऐं हुसैन सां प्यार कयो ॼण मां मुस्तफ़ा सां प्यार कयो ऐं जंहिं मूं सां प्यार कयो सर्टिफिकेट थो ॾियां मुंहिंजो रब उन सां पाण ई प्यार कंदो। याने तू नथो प्यार करे सघी त परवाह नाहे दर मुझे महबूब ॾसे छॾियो थे तू रुगी उन दामन पंजतन पाक जे में सुख हथ विझ मुंहिंजो रब ॾिस तोसां कीअं थो प्यार करे ऐं जंहिंसां न रब प्यार करे अंदाज़ो लगा। मुराद अली शाह वज़ीर आला जंहिंजो यार हुजे छा थो सम्झी त मुल्क खे टांडा ॾींदो या कोन ॾींदो ॻाल्हा ॻाल्हा ॾींदो न। हा अॼुकल्ह कंहिंजो सूबेदार यार आहे त मुछुनि खे वटि ॾेई पोइ थो हले ठीक है मोहम्मद ईसा जो रुगी नंढड़ो फकीर आशिक यार आ तदे चयो त फिलहाल टाइम कोन्हे को या गाल जाई है ना यानी एकड़ो दुनिया जो दस्तूर आ त जंहिंजो जेतरी ताकतवर ज़ात सां ताल्लुक हुंदो आ वो खुद भी एतरो ताकतवर हुंदो आ जंहिंसां न मुंहिंजो रब प्यार करे उहो केॾो ताकतवर हुंदो जो उहो एतरो ताकतवर हुंदो दिले जिगर खोले गाल बुध दिल भर दस्तगीर जे दरबार में कुराड़ी ई सोहणा पुट खपे चाची महबूबे सुबानी हथड़ा खया जवाब मिलियो लिखियल कोने छा जवाब मिलियो गला गला जवाब मिलियो लिखियल कोने छी ब खपन जे लिखियल कोने जी टे खपन मथा जवाब मिले लिखियल कोने अब्दुल कादिर जीलानी डिमांड वधाइंदो है ता त जेडी मल सतन ते बुध हुकुम थियो सत दिनासी सबुर का ए इश्क जो गालियूं मुलाणी गालियूं ना समझ में नहीं दियो पर उनन के समझ में दियो जन जो ताल्लुक हुंदो जन के खबर होंदी त मोजा दोस्त अजीज सुई जे पाखड़े मा उठ के किए किरास कराए ये मामूली गाली मोहब्बत जो गालियों त जैसा खुदा प्यार कंदो आ ये खुदाई सजी उन जी थी वेंदी आ ए इन जो ताल्लुक असा चंदा हो त माशाअल्लाह ये ना है अल्लामा इकबाल हे दाढ़ी हुजूर जी सुन्नत ये मुले जी निशानी ना है के जी सुन्नत
ए दिस्तार आका करीम जी सुन्नत आ, कहीं मुले मुलाड़े जी निशानी कोने। हे मुझे महबूब जो सुन्नतूं हन, अगर इन्हन के सुन्नत समझी इस्तेमाल कई तो इंशाअल्लाह ताला तुझे इज्जत में कमी कदे भी कान थींदी। पर जे इन्हन के रोजी समझी इस्तेमाल कई तो पोया बंदी ऐं तू सजी जिंदगी पिन पियो न की बंदी मां जान छुटंदे न की तुझो पेट भरो। ए खुदा जो फैसलो हिन मुझे महबूब जे सुन्नत के सुन्नत करे रख, इंशाअल्लाह ताला तुझो वार विंगो कोन थींदो। मुझे आका जे सुन्नत के सुन्नत करे रख तो इंशाअल्लाह ताला उन सहाबी जो जिक्र कया जह जे मुंह ते हिकड़ो वारा अल्लाह अल्लाह सुहारिय जो हिकड़ो वारा जेडी मल वुजू कंदो मुझो मुस्तफा निहारे मुरकंदो। हिकड़ो दफो भी ॾिठई दिल में ख्याल आयो हिकड़ो वारा शायद मुझो महबूब इन करे तो खिले। मुझा दोस्त अजीज हुजूर खिलन त सहाबा भी खिलन। दिल में ख्याल आयो महबूब त मालिक हन पर दोस्त भी खिलन था पिया। टोक महसूस कई हिकड़ो दफो बियो दफो टियों दफो अल्लाह ताला मुझा दोस्त अजीज खुदा बेहतर तो जाने केतरा दफा बर्दाश्त कई। नेठ दिल शिकस्त थी पयो उन वार के कटे आयो जी जो वुजू कण जेला वेठो हुआ मदीने जो ताजदार निहारे मुरकंदो हो। अज मुझे हुजूर पांजो रुख अनवर बे पासे फेराए ज़ारो कतार रोण लगो ओ मुझा आका ओ मुझा महबूबा कहिड़ी माखा गलती थिया। मुझा महबूब मां तवारो इन करे कटियो जो महबूब खिलंदा। हुजूर फरमायो ओम अल्लाह जा बाना तुझे सुहारी जो रब हिकड़ो बार तो के दिनो हो जदे तू वुजू कंदो होए जदे उन मां हिकड़ो कतरो हे ठिकरंदो हो मां मुस्तफा दिसंदो हुयुस जन्नत जा मलाइक विढ़ी पवंदा। हू चवंदो हो त कतरो मुखे मिले हू चवंदो हो त मुखे मिले। जन्नत में रहन वारा फरिश्ता उन महबूब जे आशिक जे वुजू वारे सुहारी मां जेको पानी जो कतरो किरंदो आ उन ते जन्नत जा मलाइक भी मुश्ताक हुंदा हन दीवाना हुंदा हन। बुधाए त हिन सुहारी जो शान छा हुंदो। शान वडो आ पर खुदा शल सुहारी वारन के इन जे अदब जी तौफीक अता फरमाए। बस वधिक कुछ कोन तो चवा इहो जुमलो चयम वरी दोहराया तो त ऐ अल्लाह जा बाना अगर हिन मथड़े जे दिस्तार जो ऐं हिन सुहारी जो इश्क ऐं मोहब्बत सां अदब कई त जिंदगी में दुखिया ॾींहं तुझे वेझो कोन ईंदा। पर जे इनके रोजी समझी इस्तेमाल कई दाढ़ी न रखंदुसि त माण्हू नमाज पोयों कोन पढ़ंदा पटको न बंधंदुसि त माण्हू नमाज कोन पढ़ंदा। इन करे थोड़ी दाढ़ी रखा डिगी न कंदुसि त माण्हू हीअं चवंदा बस पो तू ही बंदी सजी जिंदगी पियो पिन पियो हल तुझी पूरी कदे कोन थींदी। छो तो रखी माण्हुनि जे लाइ खुदा जे लाइ रखी त खुदा तो ते राज़ी थी पवे। मौजू आहे अकीके जो गाल तमाम टिड़ी वई हाणे थोड़ो अकीके ते ॻाल्हायां छा ख्याल आहे जवाब ॾियो छा ॻाल्हायूं न। एकड़ो अध कलाक खन जो त कलाक को मथे थी वियो टाइम 15-20 मिनट बचा हन हाणे सवा कलाक को 1.5 कलाक बस थकजी पियो हली 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 थकजी पियो वधीक नथो ॻाल्हाए सघां। छो त तहां बि जॾहिं तारीख़ वठण अचो था त साईं पनो कढ ओ हीअ रात आहे न ॾिसो ख़ाली सां गॾु खुदा जा बाना इहो नथो ॾिसी त 8 रातियूं मथे बि प्रोग्राम आहिनि 8 हिकिड़ी राति न हाणे असां एतिरा आया आहियूं हाणे असांजो इहो बि ख़्याल कोन थो करी आखिर मां भी त इंसान हां। इन करे हाणे थोड़ो टाइम जी ड्यूरेशन घट कई थम 2 कलाक 2.5 कढी छड़िया थम 1.5 नथो हली सघा मजबूरी है ता भी समझो था या गाल। अजीज दोस्तों अकीके जे मुतालिक बुधो मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पहिरियों कुरान जी आयत जो हिस्सो पढ़ियम बुध व इज़ तअज़्ज़न रब्बुकुम
लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। मुझे बेनियाज रब फरमायो जे को बि माण्हू मां अल्लाह जे नेमतुन जो शुक्रानो अदा कंदो मां रब वाइदो थो कयां त उहे नेमतूं वधाए ॾींदोसां। कुरान करीम में अल्लाह वाइदो फरमायो आहे त मुंहिंजे नेमतुन जो शुक्रानो अदा कंदे त वधाए ॾींदो मई। ॿुधाए त औलाद नेमत आहे या कोन्हे? अगर पक न थई त जेके औलाद ला सिकन था उन्हनि खां पुछी ॾिस त औलाद छा थींदो आहे। चो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके अख न हूंदी आहे उनखे अख जो क़दुरु हूंदो आहे, जेके टंग न हूंदी आहे उनखे टंग जो क़दुरु हूंदो आहे। जेको औलाद जो सिकायल आहे 10 साल थी विया आहिनि पीरनि फ़कीरनि ते वते बासू बासींदो मन मौला हिन जे करे ॾे, मन मौला हिन जे करे ॾे। दुनिया जो खिदमतूं वते कंदो मन मौला हिन जे करे ॾे। दुनिया जूं दवाऊं खाईंदो वते मन मौला हिन मां ॾे। छो त सिकायल आहे, जेकॾहिं बिना सिकण जे रब ॾिनो अथई त शुक्रानो अदा कर। हाणे उन औलाद जे नेमत जहिड़ी शइ जो शुक्रानो अदा करण जो आसान तरीक़ो कहिड़ो आहे? मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं बि रब कंहिंखे बचड़ो ॾे उहो पुट हुजे या न्याणी हुजे, छा हुजे, पुट हुजे या खुश थींदो कर। छो त न की तो पुट ला पैसा मोकिलिया न की न्याणी ला पैसा मोकिलिया। असांजो दोस्त आहे से हाजी हसन राजपर, सुञाणो करूंडीअ वारो। अल्लाह ताला उनखे दौलत कुशादी ॾिनी आहे, खुदा उनखे बचड़ा कोन ॾिना आहिनि। बस पोइ हुन दिल जी तवक्कल कई। हर साल रमज़ान में मदीने में गॾु हूंदा आहियूं, कचहरियूं हलंदियूं आहिनि। हुन मदरसो खोलियो, चई जेके बचड़ा आहिनि सभु मुंहिंजा पुटड़ा आहिनि। इन फ़कर बि न वठनि, मानियूं उन्हनि खे, उन्हनि जे लाइ वाइस बेशन, उन्हनि जे लाइ साबुण, सभु सहूलतूं ॾिनई। चई हे मुंहिंजा बचड़ा आहिनि, मौला क़बूल कजां। मुझा दोस्त अजीज खुदा जेका जेको कम वठे या नहीं जेके उन जो बियो जेको संढो आ। मुझा दोस्त अजीज उनखे असां मदीने में होयासी, पुठियां न्याणी जाई छा त हुन न्याणी जे ॼमण ते भी जश्न कया त खुदा मुखे न्याणी भी ॾिनी आ, खुदा मुखे न्याणी भी ॾिनी आ। शुक्र कर मुसलमान जंहिं वटि न्याणी न आहे उन खां पुछ त न्याणी केतिरी ताकत वारी क़ीमत वारी शइ आहे। बहरहाल अजीज मुझा मुसलमान भा न्याणी जमे या पुत्र जमे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान बुध। कहिड़ो फरमान? कोशिश कर त सते दिहाड़े ते, काए दिहाड़े ते कोशिश कर त सते दिहाड़े ते उन ॼावल ॿार जे मथे जा सभई वार लहराए छॾ। छा कर? सजा मथे जा वार जेके अमड़ जे पेट में रब उनखे ॾिना आहिनि उहे वार लहराए उछलाइणा न आहिनि। हथनि में हिफ़ाज़त में रखंदो वञ, वार वार संभालींदो वञ। उहे सभई मथे जा वार हथ में करे उन्हनि खे सोनारे ॾे खणी वञ। वञी वञी तोरा हिकिड़े पासे उहे मथड़े जा वार रख, हिकिड़े पासे चांदी रख। पोइ जेतिरो वज़न चांदीअ जो थे उन चांदीअ जी क़ीमत अल्लाह जे रज़ा जे लाइ यतीमन मिस्कीनन में विराए छॾे। पहिरो हुकुम असां तवजो झिंड कटणी आहे। छा कटणी आहे? झिंड बिंड यो तो जो असांजो तरीक़ो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधई न, छो त इहे वार वॾो बार हूंदा आहिनि बच्चे जे मथां। इहे वार वॾो बार हूंदा आहिनि मथे बच्चे जे मथां। हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा खे मुंहिंजा दोस्त मुसलसल ॾिठो वियो। बचड़नि जा वार लाहे पोइ खीर में ज़ैफ़रान मिलाईंदा हुआ, पोइ उहो मथड़े ते मालिश करे छॾींदा हुआ। अजीज दोस्तो भला ज़ैफ़रान तक़रीब तोखे नथो मिले, तू भला कहीं रिढड़ीअ जो खीर खणी बच्चे जा जॾहिं वार लही वञनि घड़ी खन मुझे महबूब जे सहाबा जे सुन्नत जे नियत सां बच्चे जे मथड़े ते घुमाए अल्लाह कंदो त मथे जे बीमारीअ खां मरण घड़ीअ ताईं आज़ाद हूंदो।
सुन्नत में हिकमत आ, सुन्नत में बरकत आ। नंबर 1 नंबर 2 मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त पंहिंजे बचड़े ते सुहिणो नालो रखो, सते ॾींहुं नालो रखो, सुहिणो नालो रखो। हुजूर कहिड़ो नालो पसंद कयो? हुजूर फरमायो अब्दुल्लाह रखो, अब्दुर रहमान रखो, यानी अल्लाह जे पाक नाले जे आॾो अब्द जो नालो विझो। अब्दुल्लाह अल्लाह जो बानो, अब्दुर रहमान मुझे सुहिणे रहमान जो बानो। पाण वधीक फरमायो जेकॾहिं मां मुस्तफ़ा जो नालो रखण चाहियो त बि रखजो भले, पर अदब कजो। छा कजो? महमूद गज़नवी बादशाह ॿुधो अथव या न? उन वटि अयाज़ हूंदो हुयो, किसो न खणंदुमि। अयाज़ जो हिकिड़ो पुटड़ो जंहिंजो नालो न रखियो मुहम्मद जंहिंजो न बचड़े जो नालो मुहम्मद रखो या अहमद रखो, पोइ उनखे नाले सां न सॾियो, उनखे सॾियो नाले मिठा। छा सॾियो? महबूब जो नालो बेशक रखो बचड़नि ते, पर उनखे उन नाले सां सॾियो न। कागज़नि में उहो नालो हुजे, सर्टिफिकेटनि में उहो नालो हुजे, कॾहिं कॾहिं प्यार सां उन नाले सां सॾियो, न त सॾींदा कयो नाले मिठा। महमूद गज़नवी हमेशा नाले सां सॾींदो आहे। अयाज़ जे पुट खे हिकिड़े ॾींहुं सॾु कई, ओ अयाज़ जा पुट हेॾे आ। छा चीस? अयाज़ जा पुट हेॾे आ। अयाज़ जो पुट तायो, जेको हुकुम थियो उहो बि पूरो कई, पर अंदर में दुख रहिजी वियुसि त मूं ग़लती त का बि कान कई आ, मगर अॼु बादशाह मूं ते ख़बर नाहे छाजे करे नाराज़ आ। रोई अचे पंहिंजे बाबा खे ॾसी, बाबा अॼु मूंखे बादशाह सलामत नाले सां कोन सॾियो आ, मूंखे अयाज़ जो पुट करे सॾियो अथई। बादशाह वटि अयाज़ आयो, क़िबला मुझे बच्चे का कहिड़ी ग़लती थी आ? अयाज़ तुझो बच्चो त नेक आ, काई ग़लती कान थी आ, कीअं तो चवीं त ग़लती? बादशाह मुझो बचड़ो रोंदो आयो आ, अॼु बादशाह मूंखे अयाज़ जा पुट करे सॾियो आ, नालो कोन वरतो आ। महमूद गज़नवी जे अखियुनि में लुड़क लड़ी आया। पाण फरमायो अयाज़ कॾहिं बि मूं पंहिंजे महबूब जो नालो वुज़ूअ खां सवा कोन वरतो आ। अॼु जेॾी महिल सॾु पियो कयां वुज़ू मौजूद कोन हुयो, इन करे पुनल जो नालो न वरतम, अयाज़ जा पुट करे सॾड़ो कयो अथमि। मुझे महबूब जे नाले जो बि आशिक एतिरो अदब कंदा, नाले जो पो खटंदा बि त उहे आहिनि न जेके पुनल जो इस्म मुबारक बि वुज़ूअ खां सवा न वठन। असां तव्हांजो बरेलवी मसलक जो अगवान इमाम अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैहि वटि हिकिड़े माण्हू संदन जे बच्चे सां या कंहिं आशिक सां ज़िद कयो त तव्हां त रुगी था चओ त साईं हीअं 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 हीअं, मां थो हलां सवाल करण, ॻाल्हि खुटायां, टाइम कोन्हे आयो। इमाम अहमद रज़ा खान खे चई त मूंखे ॿुधायो त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे नियाणियुनि जा नाला छा आहिनि। इमाम अहमद रज़ा खान पाण उथिया अंदर हलिया विया त उन दोस्त खे जे ॾिठी तहां चयो त साईं हीअं हीअं हीअं, हाणे किताब ॾिसण वियो अथई नालनि जे लाइ, यादि कोन अथसि, छो त हुनजे नियत में इहो हो। जॾहिं इमाम अहमद रज़ा खान मोटियो, मथे ते दिस्तारा वुज़ू थियो पियो आ, सुहारीअ मां पाणी उघंदो थो अचे, पाण अची वेठा, वेही फरमायो बच्चा हाणे पुछ तुंहिंजो कहिड़ो सवाल आ? उन पुछा नाला, पाण फरमायो मुंहिंजे आका करीम जे नियाणियुनि जा नाला ज़ैनब आ,
रुक़ैया है कुलसूम फातिमा ज़हरा हुन निहारे चयो ॻाल्हि त नंढड़ी हुई पोइ तव्हां अंदर काॾे वियो इमाम अहमद रज़ा ख़ान फरमायो रोई करे अखियुनि में लुढ़क अची फरमायो ओ सवाल करण वारा तोखे अंदाज़ो कोन्हे अहमद रज़ा ख़ान जो अक़ीदो ऐं हक़ीक़त त मुंहिंजो मुस्तफ़ा नूरुन अला नूरा त उन जा बचड़ा भी सभई नूरुन अला नूर हने मां कदे भी महबूब जे बचड़न जो नालो बिना वुज़ू जे कोन वरतो आ इन करे मुनासिब कोन लगो त मां महबूब जे बचड़न जो नालो बिना वुज़ू जे वठा त मुंहिंजा दोस्त अजीज अदब इनखे चइबो आहे इश्क बि इनखे चइबो आहे रुगी नारन जो नालो इश्क कोन्हे रुगी दुनिया जा वठ वठा करण जो नालो इश्क इश्क जेको आहे मां पहिरीं अर्ज़ कयो इश्क ई मुश्किल लिखण जो कोन हूंदो आहे इश्क किरदार मां ज़ाहिर थींदो आहे मुंहिंजा दोस्त अजीज अगर आका जो आशिक हई त पंहिंजे किरदार खे अहिड़ो बना जो तोखे दुनिया ॾिसी करे महबूब जा मस्ताना ऐं दीवाना पड़जी पड़े अर्ज पे कहे मुझे करीम आका छा फरमायो नियाणी जमे या पुट जमे तो छा कयो गाला वठो छा कयो उनन जे मथे जा वार 8 ॾींहं ते लाहे चांदी जे बराबर उहा चांदी अल्लाह जे राह में खैर कयो या उन जा पैसा खैर खर्च कयो ऐं ॿियो अल्लाह जे महबूब छा फरमाए पंहिंजे बच्चे जो नालो सुहिणो रखो नाले तो ॻाल्हि आहे कोर्ट में हिकिड़े पीउ कयो पुट ते केस जज के चे जज साहब चे जी चे मुंहिंजो पुट मूंखे लतूं थो हणे जज नोटिस कढियो पुट से घुराई पी पायो पुट पायो अबा दे खबर चई से हुकुम कयो चे तुंहिंजो पी दाह खणी आयो त मूंखे लतूं थो हणे चई से बिल्कुल सच थो चवे चे बदमाश पीउ खे लतूं चई से हणंदो हां चे छो चे बाबे खां पुछो मुंहिंजो नालड़ो छा रखियो अथई त पी चयो सही मां हिन खे प्यार में सॾींदो हां खोदड़ो छा सॾींदो हां खोदड़ो पी चयोसि प्यार में सॾींदो आहे खोदड़ो उन छोकरे चयो ऐ जज साहब जॾहिं बाबे नालो ई मुंहिंजो खोदड़ो रखियो त खोदड़ो लतूं न हणंदो त बाक़ी जा खणी कुल्हे ते विहारींदो इन करे पंहिंजे बच्चे जो जॾहिं नालो रखी सोची समझी पोइ रखंदो नओ नालो थो रखां कंहिं अदाकार जो खुदा जा माना पुट जा अथई त मुंहिंजे महबूब जो इस्म खुदा जे इस्मन जालो अब्द लगाए ओहो इस्म रख मुझे मुस्तफा जे सहाबा जो नालो रख मुझे महबूब जे बचड़न जो नालो रख न्याणी जाई थई त मुझे करीम आका जे न्याणिन जा नाला रख मुझे करीम आका जे अज़वाज मुतहरात जा नाला रख सहाबियाणिन जा नाला रख त तुझियूं न्याणियूं भी बरकत वारियूं थियन त तुझा पुटड़ा भी बरकत वारे बाकी जे फिल्मी एक्टर केड़ी ओ फलाणी जेका छोरी हिय दोड़ा करे वेहंदी आ उन जो नालो छाहे जे तू उन जो नालो रखंदे त तो निस्बत ही पंहिंजे न्याणी जी फिल्मी एक्टरन सां ॾिनी आहे त तू उम्मीद कहिड़ी थो रखी त नेकोकार ऐं परहेज़गार थींदी इन करे पंहिंजे बच्चन जा नाला सोची समझी पोइ रखंदा कयो 7 ॾींहं पंहिंजे बच्चे जो नालो रखो ऐं नाले रखण वारे ॾींहं ते अकीको कयो छा कयो अकीको कयो अकीको छा है मुझे मदीने जे मीर फरमायो पुट जाओ बकर कुर्बान कयो घणा कयो बकर कुर्बान कयो न्याणी जाइया हिकड़ो बकर कुर्बान कयो मुस्तहबा 8 दिहाड़े ते 8 दिहाड़े न थो करे सगी भले थोड़ो देर सा जेडी मल अल्लाह तौफीक दे पर वारड़ा 8 ॾींहं लाहे छॾे नालड़ो 8 ॾींहं रखी छॾे बाकी अकीको जेडी मल अल्लाह तोखे तौफीक दे मुंहिंजा दोस्त अजीज अगर बकर न थो करे सगी त पो हिकड़ो बकर करण जी भी तोखे इजाजत आ हिकड़ो बकरड़ो बकर पर इए न कजा देगियूं 20 थो लाया पर कोहा मुर्गियूं थो अकीको कोन थींदो याद रखी जरा अकीको इहो कोन थियो ए मुर्गियूं कुठियूं थई मुर्गी जो अकीको कोन थींदो कुर्बानी करणी आ त मुर्गी हलंदी जवाब दियो मता तहां मा को कंदो होजे हिते कुर्बानी में मुर्गी कान हलंदी ना दोस्तों जी बराबर ही सेम कंडीशन आ जी कुर्बानी जेला साल जे बकरे जो हुजण जरूरी आ बेऐब हुजण जरूरी आ
ये अकीके जे ला भी साल जे बकरे जो हुजण जरूरी आ दुंबो हुजे बकरी हुजे बकर हुजे हलंदो लेकिन साल जो हुजण जरूरी आ बेऐब हुजण जरूरी आ छो तो तुझे बचड़े जे जान जो सदको आ न्याणी जे ला भी मुझा दोस्त अजीज एक साल जो पर जेकर जी उज़हा जे ला वडो ढोर कबो आ खुदा बटरे बचड़ा दिना थई वक्त गुजरी वियो लागी तो करी तो उन जे ला भी ढोर इए जी बेऐब हुजे न उज़हा जे ला मुझा दोस्त अजीज 2 सालन जो इए 2 सालन जो ढोर हुजे पो उनन में हड़ीनी जा अकीका गडे भी करे सगी थो मनो कोने उन अकीके जो गोश्त इए ही विरहाइणो आ जियो उज़हा जो विरहाइणो सदके जो पान न खाइबो आ अकीके जो पान भी खाइबो आ दोस्तन के भी खाराइबो आ मिटन माइटन के भी खाराइबो आ ओ अजीज दोस्तो पर जे जी अज भत खैर कए थई जलसो कयो थई इए अकीके जो ढोर कुही करे ज़बह करे तू ही देगियूं लाहे उन में पचाइब करे सगी तो पर अकीको मुर्गी सा को न थींदो शहर जे गोश्त सां अकीको तवज्जह कजा हाँ जरूरी ना है तो तू हींअर करी यो जरूरी कोने अज तू गरीब हई दिल में इरादो कर मौला अकीको बचड़े जो करणो पर तौफीक दे न ताकत दे त बकर जेतरी ताकत थे त वठा न्याणी जो करणो ताकत दे इंतजार कर जदे मुझो रब ली भले तदे करे छद पाबंदी कान्हे त तू जरूरी अठे नी कर अथई ताकत करे छद न थई त जड़े रब ली तदे कजा पर इहो याद रखजा त अकीके जे ला ढोर जो कुहण गला गला ढोर जो कुहण जरूरी आ पर जे कदे वडो ढोर तो कुही त पो 2 3 जी 7 पतियूं थींदियूं हन पोजे पुट जूं 2 पतियूं धी जी हिकड़ी पति करे सबनी के गले करे छद मुझो रब कबूल फरमाइंदो गाल समझ में अचे वई काना ही समझ में जी मुझा दोस्त ये हुआ अकीके जा शरई मसला जेके तवा के बुधायम ए हो पहिरियों हुई मोहब्बत इश्क जूं गालियों जेके तवा के बुधायम 1.5 कलाक बि तहां जो पूरो थी वियो हाने दिल सा इजाजत दियो त चवा व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन तवा त कोन चे पर मुंह चई छडियो ये न समझो तो मौलवी चरिया हन तहां भी सियाणा हो असां भी सियाणा हो अपा तहां सा गड रही करे 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 असां भी मोहम्मद जो मना हाने कुछ सियाणा थी विया हो अपा अल्लाह से तहां के सलामत रखे अज ही कचहरी कई थो ई आहे पर जेडी मन पांजे मोह सा विंदे ये कचहरी तो काज जी विसरंदी कोन याद रखजा हा हो बुधाया थो मां पर ये कचहरी के याद कजा अज कचहरी में डाढियों इश्क जूं गालियों थियूं थई डाढियों मोहब्बत जूं गालियों थियूं थई बाकी जे करे मुझे रुगी पघर वहाण जो शौक थई त मां हाणे वठी बाह मथे खणी पघर कढंदुसि पंहिंजो पर पघर वहाण जरूरी कोने दिल के पिघलाइण जरूरी आहे दिल जो जो कोई पारो आ इहो पिघले दिल में एहसास पैदा थे महबूब जे मोहब्बत जो जरड़ो अल्लाह पैदा करे अल्लाह ताला तमा सा सबनी के सलामत रखे खुश रखे हाणे इमामन जो चो कसीदो ओहो बुधाया महबूब जी नात चो ओहा बुधाया जे बुधाइंदो मां हिकड़ी जेका चो बुधाया मां सलात दो पढ़ा तहां सोचे पो बुधायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मैं नेमत नहीं तो के मुबारक पुत्र जी कादे वी आंदा इटो न तो के मुबारक अल्लाह से तुझे बचड़े के नेक सालेह कदो मोहम्मद जुबैर के अल्लाह वडी उम्र दी में हयात दी अज जे मुर्गियों कुटियो थई त अकीके जे अल्लाह का दुआ घुरजा पर जे बकरो कोई शरीर थई त मुबारक कोई शरीर मुबारक तो कम करे सुभान अल्लाह हा दाने बुधायो हा नात ही चवंदुस पर बुधाए त केड़ी नात बुधाई
महबूब जो शान पुराणो थींदो ई कोन्हे ॿुधाई मिठा महबूब जो शान सदाई नओं हाणे ए मुआरो खलीफो बिगड़ी बीठा तां जो तो ही कोने तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा हिल सिफात आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा हिल सिफात आ वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र कई वल्लैल में जुल्फन जी बात आ तुझे रुख पाक जा जड़ो पाको नालो तुझो तड़ी आला जात आ खुदा पाक सारी खलकी तो लाए कायनात आ जड़ो पाको नालो तुझो तड़ी आला जात आ खुदा पाक सारी खलकी तो लाए कायनात आ नबियन जो तू नबी तू रहमत आलमी नबियन जो तू नबी तू रहमत आलमी नबियन जो तू नबी तू रहमत आलमी हशर जे दी तुझे हथ शफाअत आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा हिल सिफात आ तुझे रुख पाक जा दिनी मुझे कादिर कुदरत तोखे जहान जी हथन में आवाग तुझे जमी आसमान जी दिनी मुझे कादिर कुदरत तोखे जहान जी हथन में आवाग तुझे जमी आसमान जी भले चंद्र खे घुरा भले चंद्र खे घुरा लथल सिज खे वरा भले चंद्र खे घुरा लथल सिज खे वरा तुझे हथ में रखो रब दी हो रात आ भले चंद्र खे घुरा लथल सिज खे वरा तुझे हथ में रखो रब दी हो रात आ वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र कई वल्लैल में जुल्फन जी बात आ तुझे रुख पाक जा
ककर छाम जेला मौला मुकरर करे छड़िया जादे दिल भर वजन ककर छा वाह मुझा मुस्तफा ककर छाम जेला मौला मुकरर करे छड़िया पत्थर पार पानी मां भी तो दातरी हलिया ककर छाम जेला मौला मुकरर करे छड़िया पत्थर पार पानी मां भी तो दातरी हलिया उठन दुखड़ा दस्या उठ कदम ते किरी दाहू जो ने न महबूब के उठन दुखड़ा दस्या वणन सजदा कया उठन दुखड़ा दस्या वणन सजदा कया सारी मखलूक जी तो कई फिक्रात आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा सिफात आ तुझे रुख पाक जा नाहे नेको अमलन जीमू भरी पाण साण खई मगर मन मदा इन जा कुल मथा मुझे अथई नाहे नेक अमलन जीमू भरी पाण साण खई मगर मन मदा इन जा मथा दिल पर मुझे अथई जवे शाहिद अली तू ही वारिसो वली जवे शाहिद अली तू ही वारिसो वली सहारो तू मुझो ऐं तुहे जे आल आ जवे शाहिद अली जवे शाहिद अली तू वारिस वली सहारो तू मुझो ऐं तुहे जी आल आ वदुहा जे अंदर वदुहा जे अंदर समूरो आ जिक्र कई वल्लैल में जुल्फने जी बात आ तुझे रुख पाक जा नहीं ना तो बुधाई मावा ना अग में का नहीं ना बुधना तो भाने कोशिश किया तो वरी कसीदो को नौ तो के बुधाया कोशिश तक है भाने हे घणो करे जी ए हकड़े फकीर घणो करे चयो जदे करबल में तदे ए जरत का थी ता पढ़ियो ये न भला हे पढ़े जो प्यार जी दवा सबको करे पर प्यार प्यार हुसैन यो पढ़ियो यो तो जमा जो न था प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो
है प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो हर हिक शय कुर्बान करे खुश यार कयो त हुसैन कयो हर हिक शय कुर्बान करे खुश यार कयो त हुसैन कयो प्यार जी दवा सबको करे यार प्यार जी दवा सबको करे यार प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो सर शय हर हिक शय कुर्बान करे खुश यार कयो त हुसैन कयो सच में दीन जो सदड़ो दिनाई सिर ऐं सारो लडड़ो दिनाई सच में दीन जो सदड़ो दिनाओ सिर ऐं सारो लडड़ो दिनाओ सिर ऐं सारो लडड़ो दिनाओ केर न अहिड़ा बण जकंदो यार केर न अहिड़ा बण जकंदो वहवार कयो त हुसैन कयो प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो हर हिक शय कुर्बान करे यार हर हिक शय कुर्बान करे खुश यार कयो त हुसैन कयो प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो अहिड़ो खुली वियो बाव जो झूठो उजड़ण ते हो दीन जो बूटो अहिड़ो खुली वियो बाव जो झूठो उजड़ण ते हो दीन जो बूटो उजड़ण ते हो दीन जो बूटो रत जरे जसा तंहिंखे हैरत जरे जसा तंहिंखे ताते रत जरे जसा पाणी सां सबको रेज कंदो आहे पर जिस्म जे खून सां अगर रेज कयो आहे त मुंहिंजे हुसैन कयो आहे हैरत जरे जसा तंहिंखे ताते प्यार कयो त हुसैन कयो हर हिक शय कुर्बान करे खुश यार कयो त हुसैन कयो अज़मी शहीदन जे तुफ़ैले थी दिसणाई महशर वेले अज़मी शहीदन जे तुफ़ैले थी दिसणाई हशर थी दिसणाई महशर वेले हर हिक बानी बार जो दिल पर हर हिक बानी बार जो बेड़ो पार कयो त हुसैन कयो हर हिक बानी बार जो बेड़ो पार कयो त हुसैन कयो हर हिक शय कुर्बान करे खुश यार कयो त हुसैन कयो अल्लाह ताला जी ज़ात इन पंहिंजे महफिल के कबूल फरमाइंदो हाँ इहो हक जी सही अच्छा ॾाढो खुश नसीब मना ॾाढो वाह चाचा गुलाम हैदर अल्लाह ताला चाचे गुलाम हैदर के सलामत रखे ॾाढो पोटन जो खुशियों पियो करे नेमत ला मुफ्त में पियो मजा वठे खर्च ॾाढो पियो करे पी खुशी में पंहिंजो अल्लाह ताला में नेमत ला तो के खुश रखे पर मैं ॾाढा तो के अल्लाह से अधिक खुश रखे हाणे गाल बुध हाणे ता फरमाइश छडियो महबूब जी नात भी पढ़ियम सोने इमामन जो कसीदो पढ़ियम हाणे मां पहिरी सोने दिलबर दस्तगीर जा भले 2 मिनट सही है 1 मिनट सही पर सोने अब्दुल कादिर जीलानी घोट जी मनकबत पढ़ी वो आखिर में पांजे सजण साईं जो शान के कोन विसारी जो तो मुरीद जो पांजे मुर्शिद करीम जो हां त मोजा दोस्त जेका मां हमेशा पढ़दो हां सोने दिलबर दस्तगीर जी मनकबत बुध
अखे फेरा ए ॾिसु यार पीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ अखे फेरा ए ॾिसु यार पीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ हक वारी जमायत आहियूं असां यारन धण कानायूं चओ हक वारी जमायत आहियूं असां यारन धण कानायूं छो यारियां वारो नंगर ऐं खीर असां जो आ लख मुबारक थई जुमन दस्तगीर असां जो आ लख मुबारक थई म्या गुलाम हैदर सुनो दस्तगीर असां जो आ कदे खुटंदो की न खजानो छो त वंडे थो हसनैन जो नानो कदे खुटंदो की न खजानो छो त वंडे थो हसनैन जो नानो आला अज़मत वारो अमीर असां जो आ लख मुबारक थई ओ सुणी जमायत जो दस्तगीर असां जो आ दिल ठरी पई न छो त महबूबे सुबहानी जी गाल थे ऐं दिल न ठरे त पो चइबो त गुलाम आही कोन त पो हाणे भी दिल ठार याद रखो सुन्नी जी निशानी पक्की करे छडियो सुन्नन जा पीर विरहायल कोन्हन बैयत मशोरन वारे साईं जी करी या करूंडी वारे सोने साईं शमसदीन शाह जी करी साईं सोने जीलानी सैयद हुसैन शाह बादशाह जी करी या मुजादो साईं रोजे धनी रहमतुल्लाह अलैह जो मुरीद हुजी साईं आशिक अली शाह जीलानी तिह सोहू वारे जो मुरीद हुजी या मुजा दोस्त अजीज कंबर वारे साईं जो हुजी या मुझे सजण साईं जो हुजी कंहिंजो भी मुरीद हुजी पर सभिनी जो सिलसिलो त बगदाद मिली दिल पर दस्तगीर वट पहुंचंदो आ इन करे पक्को सुन्नी थी गैरन के मौक़ो न दे दाहो थी पीर विरहाए नखण जैसा तुझी बैयत उन सा प्यार कर इज्जत हर वलीउल्लाह जी कर जो इंशाअल्लाह ताला ये कंदासी मुजा दोस्त अजीज हाने हेडे तवज्जह कर त मां पंहिंजे मुर्शिद सजण साईं जी मनकबत पढ़ा हाय भलो तू ऐं भली तुझी दरबार सजण तुझो शहर भलो आ हाय भलो तू ऐं भली तुझी दरबार सजण तुझो शहर भलो आ सोना साईं शहर भलो आ कंडियारो ॾाढो भलो आ कंडियारो ॾाढो भलो आ बगदाद ॾाढो भलो आ भलो तू ऐं भली तुझी दरबार मुर्शिद तुझो शहर भलो आ सजण अव्हां जी दीद सुठिया दीद त छा आशिकन ईद ॾिठिया मुर्शिद अव्हां जी दीद सुठिया दीद त छा आशिकन ईद ॾिठिया हर फकीर जो तो में आहे साह सजण तुझो शहर भलो हर फकीर जो हिन मोहम्मद जुमन ऐं ईसा जो तो में आहे साह मुर्शिद तुझो शहर भलो आ पीर मिठा जी
निगाह अमाते सोहणे साईं जी निगाह अमाते दसी हक ऐं सच जी थोरा दिलबर तुझो कंडियारो भलोवा दिलबर दस्तगीर तुझो बगदाद भलोवा तू पंहिंजे मुर्शिद जो नालो वठी चो दिलबर तुझो शहर भलोवा रब ॾींदुई शल उमिर दराज़ी सोहणे नबीअ जी थई करम नवाज़ी रब ॾींदुई शल उमिर दराज़ी सोहणे नबीअ जी थई करम नवाज़ी वसे क़यामत ताईं तुझी दरबार सजण तुझो शहर भलोवा सोहणा साईं शहर भलोवा सजण साईं शहर भलोवा हाणे थकजी पियो नेठ न मुड़ियो 2 कलाक पूरा कयव सोलंगी ॾाढा ॾींगा हो अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके तव्हां सां जी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला उथी बीहंदासीं इश्क ऐं मोहब्बत मां दुरूद और सलाम पढ़ंदासीं दुरूद और सलाम पढ़ी ऐं वरी सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह जीजड़ी का मदीने तैयब हम आया जह महबूब जे दरड़े जी अतर मुबारक रुमाल मोकलियो अगर जीजी ते आवाज पहुंचे तो ते जीजी अल्लाह तो के वरी मदीने जो दीदार नसीब कंदो आवाज न तो पहुंचे तो तुझे दिल जे ला दुआ है खुदा तो के महबूब जे शफात नसीब फरमाए अदा सलातो सलाम मां पढ़ा अञा हिसाब रहला मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे जे सुहानी घड़ी चमका तैबा का चांद जे सुहानी घड़ी चमका तैबा का चांद उस दिल अफरोज़े साअत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों वो हमारे नबी उनके हम उम्मती वो हमारे नबी उनके हम उम्मती उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन दिलन जा हाल जानदड़ रब दुआन जा कबूल कंदड़ रब असां गुनाहगारन जे दिल जूं नेक तमन्नाऊं मुजा करीम रब पूरी फरमा
जन दोस्तन ये महफिल सजाई आहे या अल्लाह उन्हनि जा ख़र्च क़बूल फरमाए। मियां गुलाम हैदर जे पोटड़े मियां नेमत अली जे पुटड़े मोहम्मद ज़ुबैर खे या अल्लाह सेहत व आफ़ियत अता फरमाए, वडी जमार अता फरमाए। उन्हनि जे सॼे औलाद खे करीम रब पंहिंजी पनाह अता फरमाए। जेतिरी जमायत आई आहे सभिनी जे बचड़नि खे मुंहिंजा अल्लाह से पंहिंजे महबूब जे हिफ़ाज़त में रखिजां। करीम रब पंहिंजे महबूब जे मोहब्बत में रखिजां। पंहिंजी पनाह वारो छपर उन्हनि जे मथां छांव करे रखिजां। या अल्लाह जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे नेक सालिह औलाद अता फरमाए। मुंहिंजा मालिक मिठड़ा जेके दोस्त परे खां पंध करे आया आहिनि, खास करे असांजा हे कज़ाक दोस्त मियां अली मोहम्मद रखण वारा या उन्हनि सां गॾु ॿिया दोस्त, मुंहिंजा मालिक मिठड़ा मां बि ॾिसां थो पियो हर प्रोग्राम में पहुचनि था पिया, तो रब खां बि गुझाई कान्हे मुंहिंजा मौला उन्हनि जूं विखड़ूं उन्हनि जा खयल कदम पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। उन्हनि खे विख विख जो अजर अता फरमाए। उन्हनि खे असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। पंहिंजे महबूब जी मोहब्बत अता फरमाए। या अल्लाह असांजे बचड़नि खे दीनदार बना। असांजे घरनि में क़ुरान करीम जी तिलावत ऐं असांजे हर घर जे बचड़े खे नमाज जो पाबंद बना। या अल्लाह असांखे बि बा जमात नमाज नसीब फरमाए। दीन जी मोहब्बत अता फरमाए। शरीयत मुतहरा जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मौला मदीनो ॾेखार, मौला मदीनो ॾेखार। जे हिन जी कुराड़ीअ अॼु तोहफ़ो मोकिलियो आहे मदीने जो, मौला ईअं सभिनी खे मदीनो ॾेखार। इन्हनि सां गॾु मूंखे बि मदीनो ॾेखार मुंहिंजा मौला। पोइ भली मार लहन ओजागा अखियुनि। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या ला इलाहा वो हाल गवारा है मौला, जिस हाल में तू राजी वो हाल गवारा है। इतना बस तू कह दे ये हुसैन हमारा है। इतना तो तू कह दे